अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद तो खुश हूंदा। मां तव्हांजो ख़ादिम हमदर्द जावरी। अॼु असां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत तखियल पहुतो आहे ऐं उन जी चूंड कई आहे मुज़मिल चांडियो ऐं हीउ तखियल आहे साजिद अहमद चांडे जो। सो तखियल पेश करण खां अॻु में असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो त जीअं बहितर खां बहितर शाइरी तव्हां ताईं पहुचंदी रहे। सो तखियल अर्ज़ु आहे त काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि, काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि, कखपन सम्झी कीअं साड़ींदुमि, तूं त जानी आहे मुंहिंजो, तुंहिंजो जीवन कीअं उजाड़ींदुमि, काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि। अहिड़ो तोसां कहर कीअं कंदुमि, अहिड़ो तोसां कहर कीअं कंदुमि, तुंहिंजी ज़िंदगी ज़हर कीअं कंदुमि, काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि, कखपन सम्झी कीअं साड़ींदुमि, तूं त जानी आहे मुंहिंजो, तुंहिंजो जीवन कीअं उजाड़ींदुमि। पेरनि में तोखे कीअं विहारींदुमि, पेरनि में तोखे कीअं विहारींदुमि, रस्तो सम्झी कीअं लताड़ींदुमि, काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि, कखपन सम्झी कीअं साड़ींदुमि, तूं त जानी आहे मुंहिंजो, तुंहिंजो जीवन कीअं उजाड़ींदुमि। साजिद चांडियो माण्हू मलंगा, साजिद चांडियो माण्हू मलंगा, तॾहिं त तोसां वफ़ा कई दंगा, काग़ज़ सम्झी कीअं फाड़ींदुमि, कखपन सम्झी कीअं साड़ींदुमि, तूं त जानी आहे मुंहिंजो, तुंहिंजो जीवन कीअं उजाड़ींदुमि।